अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अदा ट्रेडर्स विलेज अमेरिकन संडे मार्केट पाकिस्तान में तो साईं रात थी वई हूंदी, धुत थिया पिया हूंदो निंड, पर जेके दोस्त जागनि था मां सोचियो उन्हनि खे ॾेखारियो। अचण साईं शुरूआत में ही काफ़ी सारा हिते साईं दुकान पपीज़ रैबिट्स शेड है। हाउ मच दिस वन? 79। बढ़ दो 80 जो थी जुमना बनी बेबी। हाँ वाह साईं $80 जो एक काबा। वाह ये साईं प्राइस लिखल आहिनि क्विकर $500। माना हाणे ॾिसो हे 80-85 हज़ार जो हिकिड़ो साईं तोतो आहे हिते। बेबी क्विकर पैराकीट 500 अदा, अछो वठो साओ वठो। कुआ साईं हिते कुआ भी विकामजनि था। खालिद सुलेमान लाखेर वॾी महिरबानी भाउ। जागे तो हिते अमेरिका में ॾिस कुआ भी विकामजनि था। हाउ मच इज द प्राइस? वाह जाओ साईं, असांजी सिंध में जावा खोड़ आहिनि, हिते जाओ घणे आहे? मेल $225 साईं, 30-40 हज़ार रुपए जो जाओ। साईं हे जावा 2-3 पकड़े हेॾे मोकिलियो त खपायूं। 275 हे जेको अछो आहे इहो 275 जो आहे, गाड़ियूं अचूं अथसि। बाक़ी हे $225। फीमेल $250। हल त सही साईं। 17 34 ऐं 8 44 हज़ार जो हिकिड़ो जाओ। जाए जा बच्चा एतिरे जा आहिनि त पोइ हाणे साईं काॾे हलूं? सॉरी त भाउ मुंहिंजा इहा अथव अमेरिका, इहा अथव अमेरिकन संडे मार्केट। लव बर्ड साईं 130 में, हे पाकिस्तान में 20 हज़ार मिलनि था। हिते साईं 130 पेयर वठो था 250 जो। ब्लू साईं डच $120। हाणे 20 हज़ार हिकु तोतो साईं इहो मिले थो। पाकिस्तान खां खणाए अचां को इम्पोर्ट कयां हिते खपायां। $110 साईं पीच पे। हे सस्ता न आहिनि साईं, $25 हिकिड़ो। वाह पाकिस्तान में $500 जोड़ी आहे, $600, $1000 हलाए। ऑस्ट्रेलियन पैरेट पाइनएप्पल कन्योर $650। माना लख रुपए हिकिड़ो तोतो अदा। हे भी पाकिस्तान में मिलता है साईं 40-50 हज़ार में। वाह रेप्टाइल साईं हिते हे माण्हू गोआ भी पालींदा आहिनि। हे ॾिसो साईं, हे कम जी शइ अथव। दोस्तों शेयर थींदो हले।
400 जी जोड़ी आहे वजाहत अली भाउ मुंहिंजा। नांगन जा बच्चा $120 साईं। वाह $100 साईं। 17,000 में गोआ। Big one, yeah. Oh, that one. These are big. I wonder how are you? No te hace nada, mira. पाले ये देखो ये तो चक्कू पा। You like it? I love it. Huh? I got one. Oh, okay. Wait right here. You still come right here. Oh, Oh, wow. साईं चाहे तो माट हिकिड़ी वॾी आहे सॼी त अची वेंदी आहे। Can I buy that one? They don't do nothing to you, babe. हे बस $100 17,000 I want it. गाड़ी जा रही है ऐं साई आहे $130। हे पूरी आक ऐं शौक़ीन आहे। Mommy don't let me. You got the big one? You got the big one? Mommy don't let me wait. You know I want one. बिल्कुलु भाउ मुंहिंजा ॾींहुं आहे हिकु थो थिए पियो ऐं संडे मार्केट आयासीं सोचो तव्हांखे ॾेखारियां। ये तो साईं $130 आहिनि। Do you like this? Yeah, they're cool. Do you have any at home? Yeah, chameleon. Oh, okay. Thank you million. अथस ऑलरेडी। हे ॾिसो साईं $130 20,000 गोआ। अमेरिका में भाउ मुंहिंजा अमेरिका में आहे। That is cool. He's so cute. Oh, God. हे ॾिसो साईं कुमन जा बच्चा बि मिलनि था $160 साईं। वाह ऐं ॾिसो साईं $160 में $160 yeah. Oh, I got that one at the house. This one? The snake. Oh, the python? No, it's the same size. How much you pay? I think it was 60. 60? But now it's 120. साईं चए थी मां 60 में वरितो आहे इहो नांग आहे हिन माई वटि आहे था। बस साईं शेयर कंदा हलो दोस्तो। ¡La culebra! Oiga, tú esa culebra. ¿Eso es baby?
Look at this lizard. Look, they're trying to get out. Baby ball. Look at the lizard. साईं ॾिसो अमेरिका में करड़ियूं बि विकामजनि गर्मी आहे प्यारा हिन में गर्मी आहे हिते अंग्रेज़नि जा शौक़ ई निराला आहिनि भई हिन जा शौक़ ई निराला साईं माण्हू ॾिसनि था वठनि था पिया अंग्रेज़नि जा शौक़ ई पंहिंजा आहिनि ॿार हुजनि वॾा हुजनि बाक़ी साईं हे वॾो बि अॼु वेठो आहे साईं पखी जाम ईंदा हिते पखियुनि खां पोइ साईं हलूं था अॻिते संडे मार्केट तव्हांखे ॾेखारियूं हेॾे बि शयूं मिलनि थियूं पियूं रश आवाम ॾिसो था मास्क ख़तमु थी वियो आहे साईं छो त कोविड वैक्सीन माण्हुनि काफ़ी हणाए चुका आहिनि बाक़ी हे साईं संडे मार्केट हेॾे दुकान हे साईं हर माल हर शइ 10 रुपया हिते 10 रुपया न आहे माना 15-20 डॉलर हूंदी पर ॿार राज़ी थी वेंदा 10-15 में फर्नीचर जा दुकान ॾिसो था गंद जे लाइ भाउ ढेर हिन में मोबाइल जा कवर छल्ला साईं डिज़ाइनियूं कपिड़ा हिकिड़ो ॿियो हिते आहे साईं दुकान उहो तव्हांखे ॾेखारियूं गर्मी आहे बाबा गर्मी जुड़ियाली बि लॻी पई आहे मंझंदि जो 1:15 थियो आहे ॿुधबा अचो त हाणे तव्हांखे पखी ॾेखारियां ॿिया वड़ जा अॼुकल्ह साईं जो पाकिस्तान में फिंचनि जो वॾो दौरु आहे असां बि अॻिरे फिंचूं वरितियूंसीं हाउ मच दिस वन Oh, how are you? Good, my friend. I haven't seen you in a while. Same here, you are slim. What you did? This... Well, I had a baby about 11 months ago. Oh, congratulations. Thank you. Congratulations. Thank you. So And- looking good, huh? Yeah, looking good and nice. And how's your mother and family? Good. They are there? On 14th Street. Okay. So if I give you the finches, I have finches. Can you buy it? Yes, How much? how many you got for me? I have like a 50 birds. 50? I can give you $10. $10. Okay. Next time I will do it. When are you going to bring them? After like a week, next week or maybe following week. I'm closed. No problem. Furniture guy, I'm here to drop off these for Amy. Okay. At $10 a piece and he'll pay you. I know Amy 'Cause very I well. come late. I come Okay. late. But you need to go, he'll take care of you. But
but you know me very well. I can wait for you, no issues. Thank you. So I will see you on Saturday. Sure. साईं सौदो कयोसि था पिया हे मां साईं पुराणो पखी पालींदो आहियां हिते हिन जे करे इन सां पुराणो असांजो रिश्तो आहे माना कारोबार जो ॿुधव हे कॉकटेल बॉकटेल साईं जाम आहिनि असां त ऑक्शननि ते बि ख़रीद कंदा आहियूं हिन वटि बि साईं सेड़ वाह ॾिसो साईं कारा अच्छा ख़ुदा खे मञो टाइम ॾींहुं लॻो पियो आहे प्यारा ॾिसे थो मंझंदि लॻी पई आहे वाह हे साईं काकाटू Amy, how much is cockatoo? Okay. साईं हे अथव 16 बट 5-6 लख रुपए जो साईं पाकिस्तान में 3 लख जो आहे हिते 6 लख रुपए जो आहे वाह कुतनि जे लाइ हिननि जे लाइ पखियुनि जे लाइ बि एयर कूलर हलनि था माण्हू साईं वठनि था सेड़ ॿेड़ ऐं कबूतर साईं कबूतर कन्योर साईं माण्हू वठनि था एमी Pero tampoco tengo que hacer una especial así con el de 150. Amy how much this one 300 a piece, or I can do Can you- 500 piece, 750. गाला I can do 4,000 out the door. ओके Sí. साईं 4000 रुपए जो गाला काकाटू हे 300 हे 350 साईं मां वठी अचां मां ख़बर हुजे 150 रुपए में ऑक्शन ते मिलनि पिया एमी if I give you this one cockatiel how much I can pay you wholesale. I'm paying $60 a piece. 60 and you are selling how much I sell them for 125 or 200. okay And they're all mixed colors. because you know last time I bought some birds from auction so I have those some of them And the auction, I don't like the auction. It sells sick birds. they are not sick I have like more than a month Yeah, but you got good bags. But a lot, they sell it before it dies on them, and they get rid oh of it. got it I don't like I it. will take care next time But when did you bring them? How many you want to get rid of? I will let you know Okay. Okay. Because maybe some of birds I am keeping for breeding. Good, and you let me know. I'll keep on Yes. buying all. Yes. Not 1 or 2. I thought, oh, you have 50, I'm going to buy 50. You have 100, I'm going to buy them. Definitely. Let me get your number, but when would they be ready? I already have your number. Call me right now because I changed phones, so I don't have your number. So Okay. say- Write down. Save my number. What is it? I went to India like 7 years ago. They sell this one for $40. You have to bring You it. need for me? Gotta make a You sell for me 60, I'm going to get back to you 60. Okay. Anywhere else, you're going to pay you 60 and you still got to pay. I know. I knew you since long time. So I mean, don't worry about Take that. care of me, I'll take care of you. Sure. Definitely. Thank you. You guys have Canary? Where? I have a few. Now, maybe I got these left. साईं कनेरियूं पखी ॾिसो था हले थो पियो सौदो अदा बाक्स लाराइस जबरदस्त साईं वॾी महिरबानी Pet shop and ask around, but we're not
Oh, they do. They do dogs, but we're not allowed to touch them. That's definitely. So you will find out. हे ॾिसो साईं, हे चए थी 60 रुपए तोखो वठंदमि, खपाए 120 150 थिए थी। हे कोकटेल هذه وين الرصاص؟ हाय अस्सलाम वालेकुम। हाउ आर यू? هذه Which bird you like? No. She's the one. I'm looking to one like who's speaking, you know this He's like, speaking. You can buy this one and train them. I want to take someone ready, you know. Ready? Yeah. So which language you will teach him? English or Arabic? Whatever. If he's like speak Arabic, he's gonna teach him like Arabic, he's gonna speak Arabic. Where are you from? From Iraq. Iran? Iraq. Okay. साईं इराकी भी माण्हू आयल आहिनि हिते पखी वठण जे लाइ। गेरा साईं गेरा, हे ॾिसो पाइट वारा गेरा। गेरा भी भला आंदा। हे ॾिसो एमेज़ॉन साईं। बस साईं पखी जाम। कनेरी साईं हे पाण वठा आहिनि कनेरी गांयुनि जो जेके पाकिस्तान में 5000 आहे, हिते 20000 रुपए हिते $125 जी आहे। हे अलॻि कनेरी आहे साईं, पोयों जेका बची आहे इहे घटि आहिनि। ओके अमी, सी यू लेटर। थैंक यू साईं। अचो त हाणे तव्हांखे थोरो ॿियनि नज़ारा करायूं, थोरो झूला बूला। वाह जे झूला आहिनि साईं। हे साईं संडे मार्केट आया आहियूं टेक्सास अमेरिका में। मंझंदि जो 1:30 थिए थो पियो। टिट 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 टिट। हे साईं टोपियूं गर्मी हर माल $5 $10 ईअं आहे। हाणे ॾिसो न हीअ टोपी कहिड़ी वठि $10 $9.99। ॿारनि जा रांदीका। असांजा बि बचड़ा साईं आया आहिनि हिते ई आहिनि, झूलनि ते आहिनि। अचो त ॻोल्हियोनि किथे आहिनि। वाह कलंदरी कश्ती साईं, आए है कलंदरी साईं ॿेड़ी। रड़ियूं कढाए छॾी थी आहे जेका। साईं कलंदरी कश्ती। पर इन खां ख़तरनाक पोइ दफ़े जेको वेठो हुअमि उहो आहे साईं टंगे छॾींदो आहे जेको। पाकिस्तान में बि आहे अहिड़ो, पर हे ॾिसो साईं। वाह बचड़नि खे साईं रेड़े में खणी घुमायो, किराए ते मिली वेंदा आहिनि हिते। थकबो न, ॿाह तव्हांजूं न थकबो। साईं नंढा वॾा सभु झूलनि ते हिते चढ़ी था सघनि। और हिते साईं मथे जा सभु चकर निकिरी वेंदा आहिनि। ज़िंदगी तव्हांखे जीअं गोबाटा ॾींदी आहे न, उहे गोबाटा हिन में हूंदा आहिनि। हे साईं दिखाया तव्हांखे जुड़ियाली लॻी पई आहे, पर तॾहिं बि ॾींहं गरम आहे भाउ। मायरियूं अचनि थियूं पंहिंजे बचड़नि सां झूलनि जे लाइ। ख़तमु साईं।
हिते साईं हिकिड़ो दुकानु आहे तमामु बहितरीनु, तव्हांखे उहो ॾेखारियां लाइव। भाउ मुंहिंजा आचर जो ॾींहुं बचड़नि खे इंजॉयमेंट लाइ वठी आया आहियूं, झूलनि ते चढ़नि, खाइनि झूला बूला। पर साम्हूं ई साईं जापानी तलवारां जेके थींदियूं आहिनि उन्हनि जो तव्हांखे ॾेखारियां थो दुकानु। बसि हिकिड़ो शेयर करे छॾीजो, तव्हांजी महिरबानी थींदी, ॿियो त तव्हांखे ॾेखारियां थो। नैन चाकू साईं, हे बि दोस्त आहे पंहिंजो साईं, जापानी उस्ताद। हे ॾिसो साईं, हर चाकू जे मथां। हाय, हाउ आर यू? आई एम ऑल्सो गुड। साईं हे जेके फिल्मनि में ॾिसंदा आहिनि न, ईअं पतो सटी त माण्हू जी निड़ी वेटिजी वेंदी आहे, हे साईं उहे अथव ताश जा पता। $20 में हे पूरो पैकेट आहे साईं। बढ़िया सट त छुक थी वञे साईं। कराटे, हे ॾिसो, हे चाकू ॾिसो साईं, सितारा स्टार्स निंजा में हूंदा आहिनि भाउ साईं। ईअं शेयरिंग कंदा हलंदो न, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। शेयर जीअं दोस्तो कयो था, लख कुर्बात आहे भाई। टाइम क्या भाई साईं, मां लॻे थो तव्हांखे हिकिड़ो घड़ियाल हर घड़ी मूंखे फाथल हुजे जेको टाइम तव्हांखे ॿुधाए। मंझंदि आहे भाउ, 1:30 थियो आहे हिते मंझंदि जो न। चाकुनि जूं क़ीमतां लिखियलु आहिनि, हे जीअं $24 आहे, इहे 3 चाकू साईं। हे ॾिसो साईं, हेठां क़ीमतां लिखियलु आहिनि दोस्तो। वाह, एफिल टावर जो बि चाकू आहे साईं, ड्रैगन। वाह साईं, मुंहिंजा ॿार अञा नंढा न, त मूंखे अहिड़ो शो पीस हिकिड़े रखण जो वॾो शौक़ु आहे। मुंहिंजे घर ड्राइंग रूम में साईं हिकिड़ो उमान जो खंजर पियो आहे, उमान मां जेको वठी आयो हुअमि। हे बि खंजर रखंदुमि, पर हाली ॿार नंढा आहिनि, थोरा वॾा थियनि, पोइ अहिड़ो शो पीस रखंदासीं ड्रैगन वारो, या अहिड़ो रखंदासीं। पोयों चाकू ॾिसो साईं, हिकु हिकु चाकू आहे। हे ॾिसो। वालेकुम सलाम, मुजाहिद कलोई बलोच प्रोग्राम टंडो अला यार, अदा वॾी महिरबानी। बाक़ी हे $80 जी आहे यारी, हे $85, $82, हे $70 बची। वाह साईं, हे त असांजो स्टार आहे, शो पीस। हे साईं पुराणे दौर में पाए जेके जंगियूं मिलंदा हेलमेट, उहे बि मिलनि था। बाक़ी हिते बि साईं तलवारां, खंजर, हथकड़ियूं बि मिलनि थियूं साईं। वाह साईं, हे ॾिसो चाकू साईं, चाकू साईं। शेयरिंग बि हलंदी वञे त मज़ो अची वेंदो भाउ मुंहिंजा। ड्रैगन, बॉस, do you have a Scorpio in small? That one, the big one? Show me that one. साईं असांजो स्टार ही स्कॉर्पियो आहे, ॾिसूं। Are these sharp? Yes, not sharp. That's for decoration. दोस्तों छा था चओ, वठूं कि न वठूं? I'm looking at a small one. You don't have the small? I don't see any.
because actually I have a small kid at my home. साईं चए तो नंढो कान्हे वॾा ई अथसि इहे। बाक़ी साईं हे तलवारां नैन चाकू $20 $16। हे ॾिसो साईं असांजी हिन असां वटि कुहाड़ी ऐं चाकू ऐं हिननि जा निशान ॾिसो साईं $115 इहो। हे साईं $63 कुहाड़ी $50। हिकु शइ आहे साईं। वठण वारा वठनि था। हे बि चाकू अचो साईं हाणे तव्हांखे ॾेखारियूं। साईं हलो भला रश घटि आहे हिन ते चढ़ण जी कोशिशि कयूं था। ॿचड़नि खे ॾिसूं टिकेटां उन्हनि वटि हूंदियूं। मां ॻोल्हियां किथे आहिनि पंहिंजी टिकेट वठूं हिकिड़ी। ॿचड़ा किथे आहिनि पंहिंजा साईं जितां टिकेट मिले उहा जॻह ॻोल्हियूं। हे टिकेटां त हितां मिली वेंदियूं। हे रश बीठी आहे सॼी। साईं हिते रश आहे साम्हूं टिकेट घर वटि रश घटि आहे। उते ॾिसूं हिते त ॾिसो था लाइनियूं लॻियूं पियूं आहिनि। टक 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 टिकेटनि ते रश लॻी पई आहे रश। ऐं वाशरूम साईं हिते पूरो सेटअप आहे। पर तव्हां हेठि को गंद का थैली को जूस दॿो ॾिसो था को बि तव्हांखे नज़र न ईंदो। का बि थैली वग़ैरह नज़र न ईंदी। छो ओ बो साईं हाक वठी छॾी अथव। माण्हू जी हालति ॾिसो। हे त हिन पोल तां मथे खणी वेंदी आहिस्ता आहिस्ता ऐं अचानक डज़ कराईंदी अथनि। साईं हिते रश घटि आहे। हितां टिकेट मिले ॾिसूं। हिते साईं रश घटि आहे। हितां टिकेट वठूं था। गर्मी जाम था। गर्मी हाणे तव्हांजा कमेंट पढ़ूं था। 50 ग्रुप में शेयर कया। हैदर अली जूने जो साहब आर यू लाइन? ओ सॉरी साईं हे ॾिसो हे त लंबी लाइन आहे। कमु चढ़ियल आहे। माण्हू चयो अबा लाइन आहे पोइ ते वञ। कमु चढ़ियल आहे साईं। लॻे थो अॼु असां न चढ़ंदासीं। उहो इन जे करे हेॾी लाइन लॻी पई आहे साईं। इन करे चढ़णु कैंसिल। अचो त तव्हांखे घुमायूं था थोरो साईं फ्ली मार्केट। आर यू गोइंग अगेन? ओके साईं ॿीहर चढ़नि था। ॾिसो हिननि जो तव्हांखे मज़ो ॾेखारियां। ऑल द वे अप। हे साईं ऑपरेटर चढ़नि था साईं। बचड़नि खे वठी अचो साईं। घुमो फिरो ऐश करो। मौसम तमामु बहितरीनु भाउ मुंहिंजा। पर उस ॾाढी तिखी आहे। गर्मी आहे। बस साईं हे हाणे वेंदा झूले ते। ओ हे मथे ऑल द वे। वॾा ॿार जेको चढ़े साईं बस चेक कयईं लॉक कयईं ज़ंजीर हयईं हाणे कंदी शुरूआत। हे ऑपरेटर
कचरो ॾिठव दॿे में हाणे साईं ऑपरेटर स्टार्ट है हाणे हिन जी हालत ॾिसो दादा हे वञनि था आहिस्ता आहिस्ता मथे हिन जूं रड़ियूं ॾिसजो ऑल द वे साईं पोइते भरियां पोयों जीअं तव्हांखे सही नज़र अचे हा निकिरी ईंदो आहे साईं छिरक तारा ॿाहिरि अची वेंदा आहिनि त साईं तव्हांखे थोरो फ्ली मार्केट जो दौरो करायां झूला बि थी विया दुकान बि थी विया अचो त हाणे ॿ टे तव्हांखे ॿिया दुकान ॾेखारियां माण्हू वीचारा ड्यूटी ॿारनि जी नंढड़नि जी गर्मी में हे चोडेल साईं झूला हे नंढड़ा तव्हांजा 2 सालनि खां हेठि हुजनि बचड़ा उन्हनि खे विहाए साईं तव्हां गॾु उन्हनि सां विहो मां बि पोइ दफ़े वेठो हुअमि साईं पोइ इन्हनि ते पंहिंजे बचड़नि सां नंढे शहज़ादे असां रे चयो साईं ॾिसो त ॿारनि खे केॾी ख़ुशी थी मिले भई पूरो साईं हलूं था मार्केट ॾे दा संडे मार्केट झोला थी विया बचड़नि जा हे साईं ॿारनि जा शइ शिगल आइस्क्रीम सोडा लिमका नैंचो ताज़ियूं भाॼियूं हे ॾिसो साईं $3 हर $1 हे साईं शयूं स्पीकर गाॾियुनि जा हिते हर शइ मिलंदी आहे दा हे बि अरबी आहे दा हिननि जो बि दुकानु हिकु हिकु साईं आवाज़ ईअं जो त कमरे जी छत फाटी पए उहे आहिनि साईं साउंड सिस्टम ॾिसो एक्सक्यूज़ मी सर माण्हू साईं हिकु हिकु वठनि था वठण वारा शयूं इहे सॼियूं शयूं था उन खां पोइ टायर साईं पाकिस्तान में मां विझाया हुअमि लास्ट टाइम गाॾी में पर हिते वधीक सस्ता आहिनि ओतिरो ई प्राइस अची वेंदी आहे पर वॾी ॻाल्हियुनि जा सस्ता आहिनि हिते हे वीगा ट्रक ॾिसंदा हे उन्हनि जा टायर आहिनि हे ॾिसो हिकु हिकु हेॾे बि शयूं हेॾे बि दुकान ॿियो छा ॾेखारियां साईं कमेंट करे ॿुधायो ॿियो छा ॾिसणु चाहींदो तव्हांखे उहे शयूं ॾेखारियां हे बि साईं काउ बॉयज़ जे पाण पाकिस्तान क्रिकेट टीम खे सपोर्ट कंदा आहियूं हे काउ बॉयज़ खे टेक्सिस में रहनि था कालीना सेड़ बि खपाए थो वाह
शइ शिगिल आहे साईं। सवड़ियूं हिते कंबल आहिनि असां वटि। सवड़ियुनि जी जीअं सीज़न अचे थी भई, पेटनि मां निकिरंदियूं सवड़ियूं, हिते आहिनि कंबल नवां आंदा इहे सॼा। उन खां पोइ चश्मा थी विया, टायर थी विया। सर आप हमारा नाम लो प्लीज। कादिर बख्श, कादिर बख्श वॾी महिरबानी प्यारा वाह, शेयर करे छॾ, लख थोरा थींदा। मोबाइल जा कवर $2, यानी कवर $20। हे ॾिसो था, हे साईं पूरो 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 एसवे तंबाकू नोशी। पर साईं हिकिड़ी ॿी शइ टेक्सिस जी मशहूरु ॾेखारियांव, काऊ बॉयस $100 में। वालेकुम सलाम हाजी अली दोस्त, सऊदी अरब खां वॾी महिरबानी हाजी अली साहब, लख कुर्ब। बिलाल ब्रोई गुड दादा, असांजो बि नालो खणो, मोहम्मद शरीफ सिंधी साहब, लख कुर्ब प्यारा। हे सेल $25। हिते सही पूरी दुनिया में जीअं रब अमीर ग़रीब हर शइ ठाही आहे न, हिते बि शयूं महांगियूं सस्तियूं उन हिसाब सां आहे। माना तव्हांजी दिलि न टुटंदी। तव्हां अमीर आहे, पैसो जाम आहे, ताक़त ला ॾिनी आहे, सुठी वठो सवारी। रब ताक़त न आहे ॾिनी त 45 ऐं 25 वारो बि मिले थो पियो। ॿियो अदा ॿुधायो छा ॾिसंदो। हिते हिकिड़ो ॿियो डांस शो बि थींदो आहे, उहो ॻोल्हियां थो त उहे किथे आहिनि डांस शो वारा। बाक़ी साईं हे सॼो होलसेल जो जेको थोक तां खणी ईंदा आहिनि न बंडल, हे सॼो उहो हूंदो आहे। सॼो सामान डब्बा पैक हूंदो आहे। कंहिं महिल भली शयूं मिली वेंदियूं आहिनि, पर रुलणो पवंदो आहे। ऐं ॾिसो न, हे नओं बूट आहे। हूअं हे वठो साईं त महांगो आहे। ॾिसो हिते वठो त $5 $8 में मिली वेंदो। कंबल आहे हिते बि, खेॾणा आहिनि ॿारनि जा, बूट आहिनि। हाय उन खां पोइ हे साईं अची वियासीं। हिते हिकिड़ो आहे प्रोग्राम थींदो आहे, उहो ॻोल्हियां थो। गाॾियूं बैटरी ते पोएं दफ़े ॾेखारियूं मां, हे 200 खां 300 जे विच में रेंज में आहे गाॾियूं। टायर होॾे, खाया पिया हिते। खाया पिया फ्रूट खां पोइ साम्हूं साईं इको गाना बजाना। हे खाया पिया साईं पूरो जूस वठो, गर्मी का दुश्मन। हिन वक़्तु साईं अमेरिका खां लाइव आया ऐं मुनो हिकु थी वियो आहे। बूट गाॾियूं हर शइ। हाणे साईं पोयों एमी जेका ॾेखारी वियो मां, उन जी माउ जो हे दुकानु आहे। उहो धीअ होॾे हलाईंदी अथसि, माउ हिते हूंदी आहे। ॿुधव करे भई सुञाणींदी मूंखे परे कोई। हिननि जो बि साईं वॾो सेटअप आहे। हेसि ताईं मुड़ुस बि हिते हूंदो अथसि साईं, उहो गॾु अथसि पिंजरनि जे पोयां बि कान। Excuse me. How are you? Yeah, I met with Amy and she told me, and we already done the deal for the cocktails. Oh, is that How much canary? 125? I have, can you buy from me? I have a 2. How much? How much is that? I have a 2, like a male female. So how much? One is yellow and one is this one, other color. What is it? Tell me the thing. Okay. साईं 65 जो हिकिड़ो चए थी, हेड़ा ऐं ॾे 120 में थी।
कनेरियूं साईं इहे ॻाईंदियूं आहिनि ठाऊ बि ¿Quién era? ¿La de los periquitos? No. पूरो साईं खोड़ साईं हिकु फिंचूं Is he speaks? Did someone say hi? Oh, okay. चलो हाय साईं चवनि था पिया ऐं आवर जी बस हे त मां ग़लति आहियां पाकिस्तान में 8-9 लख रुपए जो जोड़ो आहे पाकिस्तान में Amazon साईं हिन वटि बि साईं उहे ई पिया आहिनि कोकटेल 100-120 जेको ग्राहक जिथे फाथो किन्योरे 500 रुपया आहे 70-80 हज़ार जो साईं क्विकर किन्योर न क्विकर हिते ताईं उहो पाण वारा मिठू मिठू न आहिनि हे ॾिसो वरी वॾी महिरबानी अदा मां साईं हिननि जो बि कारोबार कंदो आहियां काफ़ी दोस्त चवंदा आहिनि छा कंदा आहियो अदा मां हिननि पखियुनि जो बि कारोबार कंदो आहियां पखी असांखे साईं कमाए ॾींदा आहिनि पंहिंजा शौक़ बि पूरा थींदा आहिनि पैसा बि ठहंदा आहिनि हे साईं येलो एंड वाइट रिंग नेक पर साईं असांजे घर में बि पखी एसियुनि में वेठा हूंदा आहिनि हिते बि ॾिसो एयर कूलर हलनि था पिया तव्हां ईअं न सम्झो त पखी गर्मी में आहिनि या को परेशानी में आहिनि हिननि जे लाइ बि साईं एयर कूलर हलनि था पिया वालेकुम सलाम ज़ुल्फ़कार शाह साहब वॾी महिरबानी भाउ लख कुर्ब रब नवाज़ वॾी महिरबानी कबूतर ॾेखार हाज़ुर साईं असां तव्हांजा खादिम हे कबूतर ई कबूतर हे साईं कबूतर ई कबूतर बसि ॾिसो एयर कूलर हलनि था पिया कबूतरनि लाइ बि वाह सुभान अल्लाह साईं अल्लाह जी शान साईं वॾी महिरबानी सरदार ज़ीशान हैदर लख कुर्ब अदा दिलावर थोरो साईं मां कबूतरनि जो कमु कंदो आहियां पखियुनि जो कमु कंदो आहियां साईं साईं असां अमेरिका कॾहिं भमरो मल न भाउ ख्वाब ॾिसंदो त पूरा थींदा भाउ मुंहिंजा मां कुझु बि न रब जी महिरबानी आहे हे कबूतर साईं कबूतर ई कबूतर उन खां पोइ साईं हे वाह ब्लू विंग साईं गोल्ड मकाओ तव्हांखे हितां ॾेखारियां ब्लू विंग गोल्ड मकाओ साईं ईअं कावड़ में धके थो अब चक पाईंदे आ उस्ताद ईअं त न कर हे ॾिसो साईं हेॾो हे साईं रेड पोड़ा आहिनि साईं हे सफ़ा उमिरि जा वॾा था लॻनि झूना आहिनि हेॾो हे अलॻि वालेकुम सलाम साईं लख कुर्ब गुल नवाज़ रिन साहब कोराई साहब वॾी महिरबानी अली रोहान वॾी महिरबानी अदा काफ़ी साईं हे वरी ॾिसो इलेक्ट्रिस जी मादी आहे हिन जो जेको नर हूंदो आहे उहो साए कलर में थींदो आहे
बाक़ी साईं हे कोकटेल, कोकटेलनि जा बच्चा पूरो साईं, कोकटेलनि जा बच्चा, लवबर्ड, ये साईं लवबर्ड, एक किन्योर पाइनएप्पल किन्योर साईं जंहिंखे चवंदा आहिनि, $150 जो हिकु आहे। साईं असां हिकिड़ो दोस्त चए थो हैदर अली जूणे जो साहब त अमेरिकी माण्हू थुला आहिनि। बेशक साईं अमेरिकी माण्हू पंहिंजी फिज़िक ते ध्यानु न ॾींदा आहिनि, यूरोपियन हिन में ॾाढा सुठा अथव, फ्रेंच थी विया, यूके वारा थी विया, उहे पंहिंजी फिज़िक ते वॾो एक्सरसाइज कंदा आहिनि। अमेरिकन न कंदा आहिनि, अमेरिकन खाया पीया मौज किया। तव्हां ॾिसो न KFC, मैकडोनल्ड सभु अमेरिकन ब्रांड्स आहिनि। खाऊ का साईं प्यारा कलर। हे साईं हिकिड़ो हे वरी ॿियो नस्ल पैरोलीट जो नस्ल हूंदो अथव, हे न लवबर्ड आहिनि न तोता आहिनि, हे वरी हिकिड़ो पैरोलीट आहे। हे साईं ₹350 जो हिकु अथव, अच्छे रंग में बि आहिनि, येलो ग्रीन, $300 बना 48,000 पाकिस्तानी। वाह साईं हे त नीरे कलर में मौजूदु अथनि, वाह। हे वरी ॾिसो लोटीनो साईं, बचा नाली साईं फुल खंबनाया अथनि। बाक़ी हे बजरी पाकिस्तान में हे बि साईं 400-500, कराची में ₹500 दाणो आहे हिकिड़ो, जाल रेट जंहिंखे चवंदा आहिनि। साईं तव्हां पालियो, यकीन कयो हिन मां माण्हू लखपति थी विया आहिनि। स्टूडेंट जेके आहिनि पंहिंजो ख़र्चो पाणी कढी था सघनि, 5-10 हज़ार महीनो साईं हिननि ते सिर्फ़ु। तव्हांखे हिननि खे दाणो पाणी खाराइणो पवंदो, ख़िदमत करणी पवंदी, ईअं न आहे। पंचूं साईं भींजी करे मज़े सां वेठियूं आहिनि। भाई होॾे साईं सौदो डील हले थी पई, असां थोरो एयर कूलर ते हवा खाई वेठा। हिन वटि बि साईं काकातू पियो आहे। अचो त साईं हाणे थोरो ॿिए माल जो तव्हांखे नज़ारो करायूं। हेॾे वरी भाउ मुंहिंजा माना टूल्स मिलंदा आहिनि, प्लास, पानो, हथोड़ी, नवां कटर, कंप्रेसर, उहे शयूं मिलंदियूं आहिनि। हे काउ बॉयज़ हैट वग़ैरह, असां वटि सिंधी टोपी आहे हिननि जा, हे साईं हैट आहे काउ बॉयज़ हैट। हिन जी तारीख़ इहा आहे भाउ, अॻे जेके फार्मर्स हूंदा न, हारी हूंदा, उहे छा कंदा हुया त जॾहिं उस अहिड़ी ततल में कमु कंदा न, पोइ चौधारी छाम हुजे, पोइ हुते साईं हे काउ बॉयज़ हैट ठाहिया। अल्लाह असांजी त साईं खोपड़ी वॾी आहे, खोपड़ी में ई नथो अचे। हे ॾिसो माना चौधारी छाम हुजे, वाह। घर बि पिया आहिनि साईं, हे पूरो फिट लॻे थो पियो। हिकिड़ा ॿिया तव्हांखे ॾेखारियां साईं, हे ॾिसो माण्हू फ़ोटू कढनि था पिया, काउ बॉयज़। हे साईं तव्हां शो पीस वठी था सघो। बाक़ी जीअं ॿुधायोमांव टूल्स था, ॾिसो त सॼो नओं माल आहे, सॼो नओं माल साईं, छुरियूं बि नयूं, ओवन शोवन पखा हर शइ नवां। हे तारां ॿारां साईं, हेडलाइटियूं तिब्बत सेंटर कराची में साईं जेके मिलंदियूं आहिनि,
साइड मिरर चोरी थी वञनि हितां अची वठो साईं। वॾनि वॾनि ट्रकनि वारा आहिनि, कैमराउनि वारा। पूरी साईं हेडलाइट। हेॾे बि सामान ॾेखारियोमांव, हे बि थी वियो। हेडलाइटियूं गाॾियुनि जूं पूरियूं साईं। ॾिसो डब्बा पैक सॼो माल। चोरी चकारी त आहे कोन। खाया पिया ते रश। हेॾे साईं रश घटि आहे छो त उस आहे, पर तव्हांखे हेॾे टूल्स भला मिलंदा आहिनि। टूल्स जी हेॾे मार्केट लॻंदी आहे। वाह, मिर्च बिर्च, गुलकारी, माखी, माखी ताईं सिंध में नंढे माखी वारी। तव्हां टेस्ट बि करे था सघो, मिली बि वेंदी आहे दा। उन खां पोइ साईं उस लॻे थो जाम आहे। हिन जे करे हूअं न त हिते साईं सॼो सामान लॻल हूंदो आहे। फ्रिजूं, टीवियूं, नयूं पुराणियूं, हर शइ मिक्स। ॿुधो पिया, अॼु गर्मी जे लॻे साइकिलियूं मिलंदियूं आहिनि। स्टॉल घटि लॻा पिया आहिनि। अचो त हाणे थोरो हिन शेड में तव्हांखे ॾेखारियां हिन में छा आहे। बस साईं हिते आहिनि मसाला मसाला मसाला, मिर्च, पापड़ियूं, सरदा, पाइनएप्पल, हिंदाणा, अंब। टेस्ट कयो अंब। कहना है Picoso o no picoso? ¿Spicy o no spicy? स्पाइसी। A ver, dame. ¿Cuál? ¿Spicy? अंब साईं कचा अंब खपाए थो पियो। अबो खटो टेड़ो साईं। ओए 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 ओए। साईं गोड़ा कढी छॾिया, रोआए छॾिया। खटो टेड़ो, मिर्च विधाइनि तेज़। बाक़ी अलहमदिल्ला। हे जीअं चयामांव टूल्स साईं। कोडर, बेलचो, हथोड़ी, 12 लेदर जा बैग, कटर, पूरो साईं। गिलव, तारां, वीडियो गेम्स वग़ैरह। शो पीस, वीडियो गेम्स ॾेखारियूं साईं। नंढे लाइ साईं वॾा शौक़ीन हुया। हाणे बि आया मां, हाणे खेॾंदो आहियां कॾहिं कॾहिं। एक्सबॉक्स आहे पाण वटि। हाय हाय सोनिक साईं। कंहिं दौर में सेगा गेम हूंदी, जेके दोस्त वांगुरु पुराणा आहिनि उहे सम्झी था सघनि साईं।
हिन सेगा गेम सां जेका मोहबत हूंदी। पूरो साईं हे शर्टियूं वग़ैरह जेके लेबर कमु कंदी आहे उन जा टूल्स वग़ैरह, प्लास पाना बेलचा पाइप रसियूं सॼो नओं माल हूंदो आहे दादा। बस दुकान खां रेट घटि हूंदो आहे। ड्रिलियूं ॾिसो नयूं पयूं अथव। हे साईं बुआ बुआ खणण लाइ ॾांदारियूं, टीकम बि आहे। वाह साईं वाह, उहो ई आहे टीकम पई आहे। हैड्री बेलचा कात कुहाड़ियूं, वाह वाह। पूरो साईं हेलमेट हे अथव हो अदा छा चवंदा आहिनि जेको वेल्डिंग मशीन, वेल्डिंग जो हेलमेट, हे वेल्डिंग करण वारी। हे साईं हो पावर जैक, गाॾी हेठि मथे साईं 2 टन जो वज़न खणी थी सघे। जैक जेके चवंदा आहिनि गाॾी पंचर वग़ैरह थी वञे। बाक़ी हे नंढा टायर कात कुहाड़ा पूरी साईं बसि इहा आहे फ्ली मार्केट। फ्ली मार्केट हर शइ मिलंदी आहे दादा हिते, ज़रूरत ज़िंदगी जी हर शइ। हे ॾिसो हे साईं पीर फ़क़ीर जिन बि हिते आहिनि, हे जिन बि कढंदा आहिनि हिते। ॾिसो था इहे जिननि वारा माण्हू आहिनि। तावीज़ धाॻो हर शइ हिते बि मिलंदी आहे। ख़ुशबू खोपड़ियूं कारा जादू जिन वाए हिते बि अथव। हिन करे भॼी पासो कयूं, ईअं न त असांखे चिमड़ी वञनि वरी। ज्वैलरी शूलरी सुर्खी पाउडर, पर हे साईं सॼो 2 नंबर हूंदो आहे। हे 1 नंबर न आहे। सुर्खी पाउडर हे जेको हिते पियो आहे ख़ुशबू, हे सॼो 2 नंबर आहे। हिते 1 नंबर न आहे। बाक़ी अहिड़ा ट्रक बि आहिनि। काव बॉयज़ जा शौक़ीन बूट बि आहिनि साईं। $100-125 में साईं हे बूट मिली वेंदो आहे, प्योर चमड़े जो। हिकु हिकु डिज़ाइन आहे जेका तव्हांखे पसंदि आहे। हे ॾिसो हिकु हिकु साईं डिज़ाइन। मैक्सिको जे साईं मुल्क जो झंडो बि जूतनि ते। हे साईं वॾी मार्केट आहे। ओॾे पोइते ताईं बि हलंदी आहे पई, ॿुधव। ऐं हे टोपियूं शोपियूं साईं हर कमु। चाइना साईं सस्तो करे छॾियो हर शइ खे। हे ॾिसो पुराणा टूल वठो, नवां टूल वठो, प्लास पानो हथोड़ी चाकू हर शइ। दुकान खां साईं हिते 2-3 रुपया सस्ती मिलंदी आहे शइ। मूंखे जॾहिं खपंदा टूल मां हितां वठी वेंदो। हाणे त टूल नथा खपनि पिया। भाई हूअं न त साईं हे जीअं शौक़ीन आहिनि कुतनि जा पटा वड़ वड़ जा साईं। हे साईं वैक्यूम ड्रिलियूं मशीन आहे। कोका हथण जी साईं ऑटोमेटिक कंप्रेसर ते आहे। कोका हणण जे लाइ, छबर वढण जे लाइ। हे साईं वाडा जेके हूंदा आहिनि एंगल ते काठी कटण लाइ। पूरो साईं हिकु हिकु मशीन पई आहे, हिकु हिकु। हथोड़ियूं, प्लास पाना, ड्रिलियूं, करनियूं, लेवलर। असांजा मिस्त्री ॿाहिरि चवंदा हूंदा 2-3 मशीना त वठी मोकिल।
सॼो हिते साईं जीअं पोख पलाई मैकेनिकल मशीन ते थींदो आहे ईअं ई भाउ हे सॼो मशीनरी आहे। इन खां साईं अॼुकल्ह जे माण्हू जी ज़रूरत चार्जिंग केबल, माण्हू पाणी जी बोतल खणे न खणे, ॿियो वॻो खणे न खणे, चार्जर ज़रूरु खीसे में हयूं हलंदो। हे साईं उहे चार्जर केबल पूरो साईं चार्जिंग केबलियूं केबलियूं केबलियूं। साम्हूं साईं पटा शटा हेडलाइटियूं सभु थी विया। बाक़ी छा रहियो तव्हांखे आख़िर में छा ॾेखारियां। हेॾे खाया पीआ आहे, रश लॻी पई आहे, गर्मी आहे न इन करे खाया पीआ ते रश वॾी आहे। हे हैट साईं हिकु हिकु हैट बैग, हेॾे बि बसि अहिड़ी साईं फिली आहे पर मकाई ठाउकी आहे साईं, मकाई खाई ॾिसूं था बसि। मूड थी वियो प्यारा दोस्तो भाइरो मकाई खाऊं ताज़ा तरीन, पर रश न हुजे दुआ कयो, रश न आहे हिन ते, एतिरो सब्र करे था सघूं। हेॾे बि रश आर इन लाइन ओके ओके। साईं गर्मी पई आहे छिती, जेसि ताईं नंबर अचे मां तव्हांजा कमेंट्स पढ़ी वठां। Sandía, limón, piña, fresa, वरी महिरबानी आहे त अॼु मज़ो थी वियो न। tope, cherry, mango. रग ठरी वई आहे छा साईं, आख़िर में चौक राजा बि स्टाइल किरियो चए त छोकिरियूं जेका हला हला कर भली। हा बाज़ार कुझु चवंदो मां दोस्त कावड़ लॻी वेंदव, मां छड़ो एतिरो चवंदोमांव पंहिंजी नज़र में अगरि इज़त शर्मो आहे त हर शइ आहे, बाक़ी जे न हिन वक़्तु देरि सां साईं कुल ततल माण्हू जागनि था पिया, हिन जे करे छिता थिया वेठा आहियो त छोकिरियूं ॾेखारिया। अलाह ॾेखारींदुमि त तव्हांखे छा मिलंदो इहो ॿुधाए साईं, अलाह हिदायत ॾींदो। ॾाढो गंदो टॉपिक आहे इहो। अलहमदुलिल्लाह तव्हां ठीकु ठाक, गर्मी आहे साईं न। हिते साईं छड़ो कैश में धंधो थींदो आहे, फ्ली मार्केट जो इहो आहे माना 90% धंधो आहे जेको उहो कैश ते हलंदो आहे। हिन जे करे ॾोकड़ कढाऊं खीसे मां। बाक़ी फिली में साईं असांजे जीअं न हिंदाणे जो शरबत मिलंदो आहे, गंद कीचड़ मिक्स, उहो ई कमु आहे हिते छिक छिक आहे, पर मज़ो वॾो हूंदो अथव इन में। हाय ¿No es un agua de sandía? ¿Y uno de piña, por favor? ¿De piña? हिंदाणे जो वठो, पाइनएप्पल वठो, तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। तव्हां हिते बि हिंदाणे जा शरबत मिलंदा आहिनि, ॾिसो बिजन सूदो ॾे पीनी आहे साईं, पीनिया हेठों माल कढो माई, वाह। ¿Cuánto es? पाण वरिता साईं पाइनएप्पल जो, ॾिसो था कीअं भाउ भेण दुकान पूरो हलाईंदा आहे। मकाइयूं हेॾे पचंदियूं, हिते टांडनि ते पचंदियूं न आहिनि, भाउ में साईं रजाईंदा आहिनि बसि। उन खां पोइ शरबत हिते सफ़ाई जो कुल पीरां था, ख़ैरु आहे, कोई मसइलो न आहे।
पोयों मसालो हणो उहो ॾे। न न भाउ मुंहिंजा, मां मज़ाक थो कयां, कोई मसइलो न आहे। आईफोन ओतिरे ई आहे, हिते बि लखनि जो आहे। यस, गिव मी 1 पाइनएप्पल या एंड 1 कॉर्न। बसि साईं, ॾिसो त हिते बि हथ बथ ईअं ई अथसि, बसि छिक छिकां कमु आहे, पर टेस्टी हूंदो अथव। छा कयां साईं, आहियां त ॻोठाणो न, गंद कीचड़ वारी शइ खावां पिया न मज़ो थोरे ईंदो आहे। साईं जेको आहियां मां इहो ई आहियां, पसंदि अचे जी बिस्मिल्लाह, न अचे कोई मसइलो न, ज़ोर ज़बरदस्ती न आहे प्यारा। हाउ मच टोटल? $11 ॾिठव, हिकिड़ी मकाई हिकिड़ो जूस, त हाणे हिसाबु हणो माना $2000 जो पाकिस्तानी। ऐं ॾिसो त हर शइ मिक्स आहे हिते। थैंक यू, ग्रासिस। ॾिठव साईं, त $11 $2000 में हिकिड़ो जूस गिलास ऐं मकई। हाणे कीअं खणो साईं, ॿिनि हथनि में टिशू खणो अॻ में, पोइ मकाई खे खणो हिकु हथ में, जूस पींदा हलो। मिर्च मसालो साईं मकाई खे जेसिताईं न लॻंदो त मज़ो न ॾींदो न। रश लॻी पई आहे साईं, शाम में भॼूं, गर्मी में त पिघरी वेंदासीं। हेॾ तो हिते बि साईं पत्थर मिलंदा। बचड़ा पत्थर मुंडनि में मढ़ायो, गीची में पायो, शर्टियूं, पूरो साईं इहो ई आहे। हाणे अची वियाऊं इम्तिहान में, कीअं जूस पियूं, लाइव हलायूं। या तव्हां सां कचहरी कयूं। कबूतर आहिनि प्यारा, कबूतर ऑलरेडी आहिनि। हे ॾिसो साईं, नंढड़ी आहे चौक। पूरो साईं हिकु शइ, टोपियूं, थापड़ा बापड़ा, टोपियूं,
जुतियूं जेका शइ वठो साईं। बस साईं संडे मार्केट घुमायूं था तव्हांखे। हे कंबल साईं जी हाणे सभिनीनि जो दौरु अचण वारो आहे, सीज़न अचे थी भई। आशिक मजबूर आहे ड्यूटी ते आहे साईं, छा करे। हे कंबल कंबल खेलणा साईं तव्हां पंहिंजो माल हीअं रेड़नि में ढोयो, ॿुधबा। मारियो गेमियूं साईं कंहिं दौर में सीधा ई हुयासीं, हाणे बि आहियां गेमियूं त हाणे बि खेॾंदो आहियां। सोचींदो आहियां गेम कॾहिं लाइव बि कयां, कॾहिं कॾहिं कंदो आहियां पर मज़ो न ईंदो आहे साईं। गेमिंग बि खेॾंदो आहियां, ट्विच वग़ैरह ते लाइव वेंदो आहियां। PS2 वग़ैरह मिलनि था। अचो त साईं छपर ॾे हलूं था, ॿाहिरि त कहर जी गर्मी आहे। गाना बजाना हिते पठाण नारो कमु आहे न, ॿुधव पठाण नारो कमु हले थो पियो। जोरांबा, टोपियूं, शर्टियूं, मुंडियूं, मां साईं पाईंदो आहियां, मुंडियूं चैनियूं ॿेनियूं पाईंदो आहियां, ईअं शौक़ी आहे। हाय हाय साम्हूं साईं मूंखे लॻे थो सुकून जी घड़ी हिते वठंदासीं। थैंक यू। वाह हाणे साईं मज़े सां हिते वेंदासीं। ॾिसो न मुंहिंजे पोयां ॿियो को अमरा वेठा, कोई भाउ बोलो न आहे अमेरिका में न। माण्हू चवंदा न साईं हे मसइलो मसइलो, कोई मसइलो न आहे। लैपटॉप ॾेखारियां हाज़ुर साईं, लैपटॉप बि ॾेखारियां थो बसि, पर मकाई त खाऊं न। तव्हांखे सलाह आहे डिजिटली खाओ था द मोस्ट वेलकम। मां दा छला हे शयूं पाईंदो आहियां, चैनियूं, शौक़ी आहे। कंहिं दोस्तनि खे एतिरा थींदो अड़े हे छा, हे त गुंडो आहे, मवाली आहे, कोई मसइलो न आहे। छो त भाउ ज़ाती ज़िंदगी हर कंहिंजी पंहिंजी आहे, उहो कीअं छा थो करे उहो उन जो मसइलो आहे। कबूतर जी कुनियत ॿुधायो, इहा छा हूंदी आहे भाउ मुंहिंजा? एलियस कर खोसो भाउ मुंहिंजा, वरी महिरबानी। आरिफ अली पबजी ते अचा न यार, मां सोचियो हुअमि टूर्नामेंट करायां दोस्तनि लाइ को गेमिंग ते न, सिंधियुनि जे लाइ, कुल सिंधी हुजे, वट वठां जो जहान हुजे, बसि दे दनादन। तव्हां छा था चओ ॿुधायो त गेम जो को टूर्नामेंट हणायूं, इनाम रखूं को 50-60 हज़ार लख रुपियो, धमाको थी वञे सिंधियुनि जो टूर्नामेंट आहे, दुनिया जा सिंधी गॾु कयूं। ड्रोन भाउ मुंहिंजा हिते ड्रोन न मिलंदो आहे,
ड्रोन हाणे मां घुरायां थो नवो DJI जो ओरिजिनल नओं वारो। तव्हांखे पोइ ड्रोन जा बि नज़ारा कराईंदासीं। ड्रोन कोन्हे प्यारा। ॿुधायो हिन वक़्तु जेके अधु राति जो जाॻनि था न, अधु राति ॿुधायो त PUBG गेम या के ॿी गेम ॿुधायो, PUBG सॼो पिटिजी वई आहे घणो। माण्हू चवंदा हाणे वरी PUBG ते शुरू थियो आहे। फयाज़ हुसैन वॾी महिरबानी। माज़रत साईं तव्हांखे सलाह आहे। मूंखे यादि आहे मकायूं असांजे माइटनि जूं हूंदियूं, पोइ चोरी पटे ईंदा हुआसीं नंढे लाइ न कढ पवंदा, चवंदा लताड़ियो ते असां चड़े संग ॾियो असांखे, उहे त माल खे खाराईंदो, मकायूं असांखे ॾियो असां खायूं, दुआ कंदासीं। पोइ चोरी पटाए ईंदासीं, पोइ खजी जूं छड़ायूं लाहे बाहि मच पचाए काठी में पोयां हितां विझी करे ऐं बाहि ते पचाईंदा हुआसीं। छो त काठी जी बाहि जी सड़ण, काठी जी बाहि जी ख़ुशबू अलॻि आहे। गैस ते जेका पचाईंदा आहिनि उन में धप थी वेंदी आहे। तव्हांखे सलाह आहे तव्हां मथां पुछो त सलाह ई न कयो। बुख लॻी आहे। बाक़ी हर को पंहिंजी दुनिया में घुमे थो, का ताड़म ताड़ी न आहे हिते। ॿुधव कबूतर जी क़ीमत सां जेके मां वठी आयुमि हिकिड़ा हुया $25 में, हिकिड़ो हुयो रेसर कबूतर रंग जंहिंखे पाण चवंदा आहियूं, ॿिया जेको बिन अदा उहो $10 में वठी आयो, माना 1600 रुपए पाकिस्तानी 1600 थियनि था, पर जेको पाकिस्तान में उहो 15,000 रुपए जो कबूतर आहे हिकिड़ो जेकोबिन, अमेरिकन जेकोबिन। साईं एॾे टाइम हींअर घणो थियो आहे, 2 था थियनि ॿाहिरां हिते मंझंदि जा। मुंहिंजे पोयों माण्हू तव्हांखे ॾेखारियां, तव्हांखे मां त ॾेखारियां, पंहिंजो चहिरो ॾेखारींदो रहंदो, माण्हू ॾेखारियां। हे साईं मार्केट में शॉपिंग हले थी पई अमेरिका में, संडे मार्केट में। मां बि हितां वेठो आहियां, काॾे न वियो आहियां। बाक़ी हवा मचे वञे थो भाउ। साईं अमरीकी माण्हू खाऊ पीऊ मजनू मां गुरु ॾटण थिया। हे ॾिसो हीअं एक्स्ट्रा लार्ज, हर कोई ॾिसो था, कोई आहे फिट, हर को माना थुल्हो डॾो थियो घुमंदो थो वठे। मां ॾिसो मायूं बि डॾियूं। अमेरिका में खाओ पीओ मौज करो, ॿियो कुझु न आहे। साईं पाइनएप्पल शरबत जी सलाह। यस हाय यू कैन सिट हियर, आई एम लिविंग। अचो त साईं, हाणे जाइ ॾिनीसीं हुननि खे, हाणे तव्हांखे नज़ारो करायूं। साईं जेके कोक बोक पीअणी आहे उहो हितां कोक पी थो सघे। मॉन्स्टर एनर्जी ड्रिंक, असां वटि त स्टिंग हिकिड़ी फाथी आहे अची, जंहिंखे ॾिसो स्टिंग खणी आहे, ॿुधव। हाणे थोरो साईं तव्हांखे हे कम वारा वर्कर साईं जेके पाईंदा आहिनि सेफ्टी जैकेटियूं बैकेटियूं, सोन हराम आहे त मां सोन न पाईंदो आहियां। हेॾे बि साईं वॾी मार्केट हीअं लॻंदी आहे, पर हेॾे उस आहे हिन जे करे मां नथो वञा। हेॾे सॼो सेकेंड हैंड माल हूंदो आहे, पर हेॾे गर्मी आहे, हेॾे नथा हलूं।
हिन पासे ॾे न सॼो मार्केट हिते घुमा फिरूं था। लैपटॉप ॻोल्हिया दोस्तनि लाइ था। वाह लैपटॉपनि जो नालो खयो आहे, लैपटॉप हाज़िर। एक्चुअली सर हाउ मच प्राइस फॉर दिस वन? 4 GB or 8 GB RAM? 8 and processor? It has a box? It has a box? This one? साईं 276 जो आहे, 8 GB 8 GB रैम अथसि ऐं i3 प्रोसेसर अथसि, 276। ओहे नओं ब्रांड न्यू डब्बा पैक साईं, दॿो बि। बाक़ी ॿिया बि मॉडल पिया आहिनि, माना 200-250 में हिते बिलो मिली वेंदो, 30-40 हज़ार में। आई पैड वॾा वॾा जा साईं, सैमसंग जा बि अथसि। पूरा साईं ये साईं आई पैड, एप्पल वाचा। बाक़ी साईं आशिक मजबूर अथव, मां सची ॿुधायांव। हे ॾिसो, हे बि उस्ताद ड्यूटी ॾींदा वेठा आहिनि, हथ हथ में आहे, ॾिसो था। आशिक किथां जो बि हुजे, ड्यूटी हुनखे फुल ॾियणी आहे, चाहे अमेरिका में हुजे, ड्यूटी फुल। हे साईं थापड़ा बापड़ा चटणियूं ठाहिण लाइ, बसरनि जी अंबड़नि जी चटणियूं ठाहियो, घरेलू सामान साईं। हे कीमे ठाहिण जी मशीन बि ॿुधव, थाम थिपा हर शइ साईं, हर शइ हर शइ हर शइ, कात कुहाड़ा छुरियूं दबा बबा हर शइ बा। हे गेमिंग टीवियूं, स्पीकर, आउटडोर स्पीकर फुल। हे भवायता जिन साईं, हे वॾी स्टोरी आहे उस्ताद हिननि जी, तव्हांखे छा ॿुधायां। हे टैटूज़, हे खोपड़ियूं, हे माण्हुनि जो, हिननि जो ईमान ई ॿियो हूंदो आहे। बसि साईं हे ॾिसो, हे ख़तरनाक माण्हू हूंदा आहिनि जेके हिननि ते बिलीव कंदा आहिनि। हिननि जे पूरे बुत ते टैटू हूंदा आहिनि। बूट, सॿड़ियूं, हे ॾिसो साईं, पैंट जीन्स जा बेल्ट, वाह। शो पीस है। ॾाढा बहितरीनु सीन आहे साईं, ऐं ॾाढो बहितरीनु हूंदो आहे साईं। वॾी महिरबानी अब्दुल हमीद अबड़ो साहब साईं। हे हिननि जा जीसस क्रिश्चन मज़हब सां जेके माण्हू ईमान रखंदा आहिनि साईं, उन्हनि जे लाइ वॾो मुक़दस शइ यादि आहे। हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे साईं। हे साईं लॻे थो रिलीजियस माण्हू आहिनि, ॾिसनि था पिया पंहिंजो।
बाक़ी हे ख़तरनाक अथव साईं। कॾहिं हे अगरि हिननि जो ॾेखारियोमांव दुनिया न, हे जेके हेठि पहुता आहिनि हे, मां हिकिड़े दफ़े छड़ो हिननि जे उन में वियो हुअमि इवेंट में, असां बस कईसीं साईं। असांखे माण्हू ॾिसी बस चयोसीं गंज थी वियो। कॾहिं मौक़ो मिलियो तव्हांखे मां ॾेखारींदुमि हिननि जी ज़िंदगानी। हे वॾा ख़तरनाक माण्हू हूंदा त खोपड़े नारा, काले जादू नारा। अब्दुल हमीद अबड़ो साहब, वॾी महिरबानी अदा। अॼु दोस्तनि खे साईं संडे मार्केट जो मज़ो करायूं था। जूस खपी होता बस। हाणे आख़िरी चक्कर हणायां वा, हाणे पंहिंजी मोट कयूं पंहिंजे बचड़नि ॾे। हे साईं गंद सटियोसीं। हे ॾिसो थैंक यू। इहे सीन अथव साईं। गाॾियुनि जो सामान जेको दोस्त वठणु चाहे साईं, पूरो साईं गिरलियूं पाइप जेको चओ, हिकु हिकु शइ पई आहे। गिरलियूं पूरो साईं, हेडलाइटियूं, फ्रंट लाइटियूं, बैक लाइट, साइड। तिब्बत सेंटर लॻो पियो आहे न, कराची वारो। उन खां पोइ बूट शूट सॼो वॾो जान आहे साईं हिते। हिते भले तव्हां अचो न, सॼो ॾींहुं बि तव्हांजे लाइ थोरो आहे। हे साईं सेफ्टी बूट शूट कंस्ट्रक्शन जे लाइ साईं। पूरो साईं पूरो सेफ्टी। हिते साईं हिकिड़ो ॿियो दुकानु आहे, मां उहो ॻोल्हियां थो। दोस्त छा जी कचहरी लाती वेठा आहिनि साईं, भोग ठकाव हलनि था पिया कमेंट्स में ॾिसूं। भाउ ॿियो सभु आहे, अमेरिकन पोड़ी हुजे। साईं बस भाउ, अमेरिकन बोड़ी हूंदा न, पोइ टांडा बि ओड़ा ॾींदा। जिते आयो ख़ुशि आयो, छो त असां हिन दुनिया जा न आहियूं अदा। हर मुल्क जो, हर जगह जो पंहिंजी रहणी करणी आहे। ॿुधव, हिते हिननि जी पंहिंजी रहणी करणी आहे। हिननि सां असां नथा हली सघूं, हे असां सां नथा हली सघनि। हा मतिलबु हुजे, पैसो वैसो जाम हुजे, पोइ त साईं कूली कुराड़ी छा, हर कोई तव्हां सां हूंदो। पोइ तव्हांजा मैट ई तव्हां सां गॾु आहिनि न। पैसो नथो त पंहिंजा सॻा मैट ई भॼी वेंदव दा। उहे कूलियूं कुराड़ियूं छा आहिनि। वॾी महिरबानी आहे दा। लाइटियूं शाइटियूं वॾो हिते दुनिया ई अलॻि आहे दा। स्पीकर साईं। मां हिकिड़ो ॿियो आख़िरी दुकानु ॻोल्हियां थो। वाह, हे ॾिसो हाणे। ऐं ॿुधायो कहिड़ो स्पीकर खपेव, जल्दी जल्दी ॿुधायो। मां हितां टपी वियुमि, पोइ वरी मैं रहिजी वेंदो कमु। हे ॾिसो हिकु हिकु। हे असांजी शादियुनि में गाॾियुनि जे मथां पिया हूंदा न, दोल दमामनि सां तोखे वठणो जानी, उहो सीन आहे। वाह, अॻोड़े तव्हांखे हेॾे खां इहा एमी जी माउ जो दुकानु आहे। बूट शूट हिते अॻियां हिकिड़ो ॿियो दुकानु आहे, उहो मां ॾिसां।
जाम साईं मोटरसाइकिलियूं बि जाम मिलंदियूं आहिनि हिते। हे ॾिसो 4 स्ट्रोक वारियूं। PS2 जी क़ीमत $300 आहे प्यारा। हिते सस्ती मिली वेंदी, हिते यूज़ में पयूं आहिनि, हिते सस्तियूं मिली वेंदियूं। ऐं ज़ीशान दी सुमरो चए थो अदा वॉट्स टाइम अदा 2 थिया आहिनि मंझंदि जा। ॿुधव मार्बल ते साईं जीअं असां पंहिंजी कब्रनि ते नाला लिखाईंदा तख़्ती हणाईंदा आहियूं, हिते मार्बल जी तख़्ती साईं। हे हिननि जो पंहिंजो बिलीव आहे, स्लेब निशान उन ते नालो लिखायो पूरो अदा। हे इन जो एल जी ॿुधायो मां यूज़ में टूल्स साइकिलियूं बाइकिलियूं हर शइ उहे मिलंदियूं आहिनि। ऐं साईं हे झूनो झूनी हूंदा पुराणा, उहे वीचारा मरी विया, हाणे उनजो पुटु हलाईंदो आहे दुकानु। हे हाय डूइंग गुड, हाउ अबाउट यू? साईं हिन वटि फिंचूं पाण वटि पयूं आहिनि था। पाकिस्तान में 1000 रुपए 1200 रुपए जोड़ो आहे साईं इहो। ये पालियो, ये अंडे बच्चे भी जल्दी कंदियूं अथव। पर साईं दोस्त टेकियल आहिनि हिन वक़्तु 200 रुपया लुटींदो साईं। हे 300 रुपया, वाह। हाणे 200 साईं। हे एल्बिनो आहे न, 250 रुपया माना 16 32 ऐं 8 40,000। हे पखीड़ो साईं 40,000। असां वटि माण्हू जी पघार ई 30,000 आहे, 20,000 आहे कंहिंजी त। हे 40,000 में हिकिड़ो पखी। सेणनि जी मुंद आयल आहे साईं। साईं PS4 केतिरे जो आहे? PS4 हूंदो $300 $400 वधि में, त ॿियो घणे जो आहे? PS4 सस्तो आहे, माना $300-400 में इहे मिली वेंदा आहिनि। जेको बि हुजे, PS हुजे, Xbox त 250-300 मिली वेंदो आहे। बैग साईं सामान वामान ढोइण जे लाइ, अमरीकी फ़ौजी बैग साईं। हाणे उहे जाम माल ईंदो। सिक्योरिटी भी घुमदी थी वचे, पुलिस उस्ताद मता को हैंगी फैंगी करे। बस साईं हाणे वापसि वञूं था पिया ओए झूलन वारे पासे ॾे। पंहिंजा बचड़ा हुते आहिनि, मैसेज करे छॾियऊं। असां चयो बाबा हाणे हाज़ुर पुॼी वियासीं। बा कंप्यूटर साईं, हे डेस्कटॉप, हे सभु सेकेंड हैंड आहिनि, हिते सस्ता मिली वेंदा आहिनि। पूरो मसइलो आहे हितो मोकिलणु। अमेरिका में मां पाकिस्तान को त पखी घुरायां, पर घुराइण वॾो मसइलो आहे भाउ। हिते अमेरिका चए थी मुंहिंजी शइ हिते ई तयारु थियल, उनजो ई रेट वधियल हुजे। ॿाहिरों शइ आई त महांगी थी वेंदी न, उहो शइ सस्ती थी वेंदी। पोइ अमेरिका जी इकानमी कीअं हलंदी? माल कीअं हलंदो बाबा, माल कीअं हलंदो? पोइ इन जे करे हितां जा माण्हू चवंदा आहिनि मेड इन अमेरिका हुजे उहा वठो। हे छा बीड़ियूं आहिनि छा? न हे काठियूं आहिनि, अलाए छा। मां चयो अलाए सिगरेट वारियूं बीड़ियूं आहिनि हिते मिलनि थियूं। साईं हे जूता ॾेखारियोमांव। अचो त हाणे वीडियो घुम। दोस्त पुछनि था PS4 PS3, तव्हांखे गेमियूं ॾेखारियां। हे ॾिसो साईं, हे कराची में हिकु दोस्त आहे, उन वटि आहिनि साईं, गेमिंग जो शौक़ीन आहे, पूरा गैजेट्स। हे साईं करेक्टर उन्हनि जा रखियूं वेठो आहे, पर हिते गेमिंग फुल अथव। तव्हां जेका वठो, स्ट्रीट फाइटर खेॾियो, असां वटि टोकन वारी हूंदी न, उहा गेम आहे। 1 प्लेयर 2 प्लेयर अधु किनारी गेमियूं ॾिसो त छड़ियूं गेमियूं। हिन वटि PS
प्ले स्टेशन साईं उहो सोनी जो 80 GB जो पियो आहे, एक्सबॉक्स पियो अथसि। भाई गेमियूं साईं पुराणियूं बि सेगा बि हलनि थियूं अञा हिते। हे साईं निंटेंडो जूं हे साईं पूरी। Excuse me, sir. Do you have a PS3 console? PS3? Yeah, we How got much? PS3s. How much? How much? 140. It'll be this one and that model. And which one is this one? This is 2. Oh, PS2. Okay. तो साईं हे PS2 आहे, $100 जी मथों पई आहे। हे $140 में PS3 दा बस। साईं अॻे मिलंदी हुई असांजे दौर में निंटेंडो, हे $40 में मिलनि थियूं। सेगा मिलंदी $50 Como में। si para que trabaje para el pico. Tiene है है एक्सबॉक्स जो पुराणो मॉडल आहे साईं, असां वटि नओं आहे। हे 129 जो एक्सबॉक्स 360 पाण वटि नओं पियो आहे। ॿुधे भाउ, हाणे ॿियो को सुवाल प्यारा। ज़ीशान अली सुमरो, हे ॾिस लिखियल थी PS3 $140 जी। हे 140, PS2 99 जो। como ya no se usa. बस साईं हाणे शेयर करे छॾिजो, शेयर थी वञे। ज़ीशान सुमरो साहब केस्टियूं $20-30 जूं मुख़्तलिफ़ गेमियूं साईं, मारिया बारिया पूरो साईं गेमिंग साईं पूरी। हे ॾिसो टर्टल्स वग़ैरह कैरेक्टर गेमिंग जा काफ़ी साईं दोस्त हूंदा आहिनि, कलेक्शन रखियूं वेठा हूंदा आहिनि। ॿुधो गेमियूं पोयों डायनासोर वग़ैरह हर शइ, शर्टियूं। हे ॾिसो त इहो हुयो साईं गेमिंग जो दुकानु। बसि ज़ीशान सुमरो साहब ॿियो हुकुम कर, उहो बि ॾेखारियासीं। बाक़ी साईं असांजा टायर, हे औज़ार यूज़ में औज़ार साईं, करनियूं बरनियूं तिरछायूं, व्हील कप, गाॾी में जेको लोगो हणाए, गुलकारियूं, टोपियूं शोपियूं। बसि साईं झूलनि ते पहुचण वारा आहियूं, पोइ तव्हां खां वठंदासीं इजाज़त। हेडफोन इहे त साईं हिते टके आहे, पर फ़िलहाल बाईपास कयूं था पखिनारे खे, छो त हाणे हलूं था पंहिंजे बचड़नि ॾे। काफ़ी देरि खां तव्हांखे ॾेखारियोसीं। हे पूरो साईं हल टिट 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 टिट। अरे छोरा ॾिसो था साईं, असां वटि हुजे त ईअं चए अड़े छोरा, हिते साईं फटाका ॿार हलाईंदा था वञनि, कोई चवण आखण वारो न आहे। वाह, हेठनि ते त साईं हे ट्रक आर्ट थियल आहे, पर पाण हलूं था तकड़ा तकड़ा पंहिंजे कम ॾे। साईं शर्टियूं $2 बूट जुतियूं साईं हिते मिक्स माल, पर हिते गाॾियुनि जा स्पीकर टायर। ॿुधाए कहिड़े दोस्त खे खपे साईं, जल्दी ॿुधाए टायर कंहिंखे खपे। हे साईं पूरो गाॾियुनि जो ॾिसो था, रिमा टायर $400 खां $1000 ताईं रिम मिली वेंदी आहे चइनी टायरनि जी। भाउ मुंहिंजा हिते नवां झूला अचनि था। वाह साईं, नओं झूलो थो हिते अचे, पर पाण हाणे अची वियासीं झूलनि ते। खाया पीआ हिते तव्हां खाया पीआ करे था सघो। बसि साईं हाणे तव्हां खां वठंदासीं इजाज़त। जिथे हुजो ख़ुशि हुजो, दुआनि में यादि। वरी जल्द मिलंदासीं।
अल्लाह हाफ़िज़। पर वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो भाउ, शेयर। बाक़ी तव्हांजा जेके कमेंट्स आहिनि मां पढ़ी आहिस्ता पोइ तव्हांखे जवाबु ज़रूरु ॾींदोमांव। चाहे अगरि कम जो सुवाल पुछो हूंदो या ॻाल्हि कई हूंदी। बाक़ी सलाम जे लाइ वालेकुम सलाम, कीअं अहिड़ा हाल आहिनि जे लाइ अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु ठाक आहियां। ॿियो तव्हांजो को सुवाल हूंदो त ज़रूरु मां जवाबु लिखी मोकिलिंदुमि। वॾी महिरबानी, शेयर करे छॾिजो। पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।